अलमदीना इस्लामिक रिसर्च सेंटर पेश करे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ में उलमा इकराम जा अहम बयान। सिलसिलो आहे ज़िक्र मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मानवारा दोस्तों ऐं भाइरो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं पैरवी जे लाइ सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन असांजे लाइ बहितरीन नमूनो आहिनि त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं पैरवी कीअं कई वञे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में उन्हनि जे मुतालिक़ बयानु फ़रमाए थो, इन्नमा कान क़ौलुल मुअमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अताना। फ़रमाईं त मोमिननि खे मोमिन उहे ई आहिनि हक़ीक़त में जिन खे जॾहिं अल्लाह ऐं उन जे रसूल ॾांहुं सॼो वञे थो, जीअं अल्लाह ऐं उन जो रसूल उन्हनि जे इख़्तिलाफ़ी मसलनि में फ़ैसिलो फ़रमाइनि, अन यक़ूलू समिअना व अताना, त उहो मोमिन ईअं चवनि था असां ॿुधो ऐं असां मञूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे अबू सईद इब्नुल मुअल्ला रज़ी अल्लाह तआला अन्हु नमाज़ पढ़ी रहिया आहिनि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उतां खां गुज़र थिए थो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे सॾनि था, आवाज़ ॾियनि था। अबू सईद इब्नुल मुअल्ला रज़ी अल्लाह तआला अन्हु इहो सोचे करे त नमाज़ ख़त्म करे सभ खां पहिरीं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि, इहो सोचे करे नमाज़ पढ़नि था। नमाज़ पढ़ण खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियनि था। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछनि था, जॾहिं मूं तव्हांखे सॼो उन वक़्तु तव्हां फ़ौरन छो न आया, देरि छो थी? अबू सईद इब्नुल मुअल्ला रज़ी अल्लाह तआला अन्हु चवनि था, कुन्तु उसल्ली या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं नमाज़ पढ़ी रहियो हुउसि त नमाज़ पढ़ण खां पोइ फ़ौरन तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, अलम तस्मा मा क़ाल अल्लाह, छा तव्हां अल्लाह जो इहो फ़रमान न ॿुधो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनुस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम। ए ईमान वारो, जॾहिं अल्लाह ऐं उन जे रसूल जो सॾु थी वञे त पोइ फ़ौरन तव्हां पहुचो, ताख़ीर न कयो। लिमा युहयीकुम, छो त उन में तव्हांजी ज़िंदगी आहे, उन पुकार खे क़बूल करण ई तव्हांजे लाइ उन में तव्हांजी ज़िंदगी अल्लाह ताला रखी आहे। सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ज़र्रे बराबर बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत में ऐं हुक्म ते अमल करण में ताख़ीर कोन कंदा हुया। अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु सुनन अबी दाऊद जी रिवायत आहे त मस्जिद में दाख़िल थी रहिया आहिनि, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबे लाइ बीहनि था ऐं चवनि था त इजलिसू, वेही रहो। अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ी अल्लाह अन्हु जेको हाणे दरवाज़े मां मस दाख़िल थियो आहे, उते दरवाज़े ते ई वेही रहे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॾिसनि था त चवनि था त ताल या अब्दुल्लाह इब्न मसूद, अब्दुल्लाह इब्न मसूद तव्हां अॻियां अचो, मूं तव्हांखे मुख़ातिब न कयो आहे। त अब्दुल्लाह इब्न मसूद फ़ौरन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म ते अमल कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा सहाबा कहिड़े नमूने कंदा हुया, जेको अमल हूंदो हुयो उन में ॾिसंदा हुया त प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो कहिड़ो आहे। हजर असवद खे चुमण जो मामिलो आहे। उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु हजर असवद वटि आहिनि, उनखे चुमनि था ऐं गॾो गॾु इहो जुमिलो बि चवनि था, अन्नक हजरुन, हजर असवद तूं यकीनन हिकिड़ो पथर आहीं, ला तनफ़उ वला तज़ुर, तूं न फ़ाइदो ॾेई सघीं थो न नुक़सान ॾेई सघीं थो। लौला अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ब्बलक मा क़ब्बलतुक, जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे न चुमनि हा त आऊं बि कॾहिं बि न चुमिया। हीअ सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जो मनहज आहे। असांजे लाइ वॾे मामले खां वेंदे अक़ीदो हुजे, अमल हुजे, नमाज़ हुजे, ज़कात हुजे, हज हुजे, पंहिंजी ख़ुशी ऐं ग़मी जा मामला हुजनि, ज़िंदगी जो ॿियो को मामिलो हुजे, घरेलू ज़िंदगी हुजे, सभिनी में लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, तव्हां सभिनी जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहिणो नमूनो आहिनि, बहितरीन नमूनो आहिनि। सुफ़ियान सोरी रहमहुल्लाह जेके बयानु कनि था, इनिस्तताअत अल्ला तहुक रअसहु इल्ला बिअसरिन फ़फ़अल, जेकॾहिं तव्हां एतिरी ताक़त रखो था तव्हांजे मथे में
ख़ारिज थी रही आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी का हदीस का फरमान ॾिसो छा उन मुतलिक़ तव्हां वटि मौजूदु आहे, जेकॾहिं आहे त पोइ उन तरीक़े सां मथे जी ख़ारिश कयो जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे। हीउ सलफ़ जो मनहज हुयो। असां सभिनी जे लाइ बहितरीनु नमूनो आहे, सुहिणो नमूनो आहे त पंहिंजा सभई मामला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ऐं प्यारे पैगम्बर जी सीरत मञा वठूं। यकीनन उन में ई असांजी दुनिया जी बि कामयाबी आहे, आख़िरत जी बि कामयाबी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾे, असां सभिनी मामलनि में ख़ा उहो नंढो हुजे वॾो हुजे, अक़ीदे सां मुतलिक़ हुजे या इबादतुनि सां मुतलिक़ हुजे, अख़लाक़ सां मुतलिक़ हुजे, हर हिकु मामले में प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मञा रोशनी हासिल कयूं। अल्लाह ताला असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।